जीअं त ही अब्दुल लतीफ़ जो पढ़ीजन थाणे ते एस आया इन नाजाइज़ी असांजे कुते खे हिकिड़े खां ॿ सरकारी पिस्तूल सां गोलियूं आयूं आहिनि। नाजाइज़ी असां वियासीं पे पाणीअ ते असांजे पोयां ई आयो पे कुतनि जे भौंक ते वियो आहे। हिनखे ॿ टे हींअर तव्हां ॾिसो हेॾे त हिनखे 2-3 गोलियूं लॻलियूं आहिनि सरकारी पिस्तूल सां। एतिरी नाजाइज़ी त कान्हे का। जेकॾहिं असां हिनखे असांजे कुते हिन को नुक़सानु कयो हुजे या को ज़ियान कयो हुजे त असां भरण लाइ तयारु आहियूं, पर नाजाइज़ी एतिरी जानवर खां केरु सहंदो। तव्हां ॾिसो त सही पाण ॾिसी रहिया त केतिरो हिन हाणे कुतो असांजो बचंदो। जेकॾहिं सुबुह ताईं असांजे हिन कुतो हेॾे होॾे थियो ऐं कंहिं वॾे वसारे असांजो को बि हीलो वसीलो न कयो त असां अॻिते निकिरंदासीं ऐं लतीफ़ जे ख़िलाफ़ु असां कानूनी कार्रवाई कंदासीं, FIR दाख़िल कराईंदासीं, कोर्ट कंदासीं।